नमस्ते। दीदी मूंखे तव्हां खां हिकु सवाल पुछणो आहे। हाँ। त जेॾी महिल बि भॻवान जी भक्तीअ लाइ वेंदा आहियूं मंदिर में या घर में या कंहिं बि स्थान ते हाँ। भॻवान खे यादि करे वेंदा आहियूं, इहो सोचे कि हाणे असां सनानु पाणी करे हाणे वेहूं था भॻवान खे यादि करणु या पाठ करणु या पूॼा करणु, त उन टाइम ते मन वधीक हेॾां होॾां भटकंदो आहे। मतिलबु दुनिया जी ॻाल्हियुनि में या कम जी ॻाल्हियुनि में या कंहिं रिश्तेदारनि में या कंहिं बि दुनिया जी परेशानियुनि में उन टाइम ते मन वधीक हेॾां होॾां भटकंदो आहे। त ईअं छो थींदो आहे? उन टाइम ते भॻवान में मन छो कोन लॻंदो आहे? जॾहिं की इहो सोचे करे वेंदा आहियूं कि हाणे भॻवान जी भक्ति था कयूं। ॾिसो, जॾहिं पाण भॻवान जो पाठ करणु वेंदा आहियूं न, हिकु त पाण इन समझ सां न वेंदा आहियूं कि पाण छो था वियूं भई पाठ करणु। कई माण्हू त नियम प्रमाण वेंदा आहिनि कि भई मूंखे इहो नियम करणो आहे, बसि करे करे पोइ मूंखे इहो कमु करणो आहे, हेॾे वञिणो आहे, हेॾे वञिणो आहे। पंहिंजे शरीर जो संबंध निभाइण में ई इंसान मनुष्य आत्मा बिज़ी हूंदी आहे। छो जी हुनखे हुन संबंध जे बारे में पूरे ज्ञान अथसि। भई इहो मुंहिंजो पीउ आहे, इहो मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजी माउ आहे, अॼु मूंखे हेॾे वञिणो आहे, हिन सां इहो कमु करिणो आहे, हुन सां इहो फ़ाइदो थींदो, धंधो धोरी कंदमि त पैसो कमाईंदमि, उथी करे रोटी ठाहींदमि त ॿारनि खे खाराईंदमि, ख़ुदि बि खाईंदमि, जंहिंसां शरीरु हलंदो, या इहा शॉपिंग करे ईंदमि या इहो कमु आहे उहो, त सभिनि जो महत्व हूंदो आहे, है न। भई पाण सॼो ॾींहुं जो कमु करूं था उहो दिमाग़ में कुझु फ़ाइदे वारी ॻाल्हि हूंदी आहे, जंहिंसां शरीर खे या संबंध खे निभाइण लाइ फ़ाइदो मिले। लेकिन मनुष्य आत्मा जॾहिं पाठ पूजा कंदी आहे त हुनखे इहो न पतो हूंदो अथसि कि मां इहो छो थी करां, ऐं इहो जंहिंखे मां यादि थी करां हिन सां मुंहिंजो छा संबंध आहे, इहे बि मुंहिंजे जीवन में ज़रूरी छो आहे। जॾहिं इहे ॻाल्हियूं पाण खे पतो हूंदियूं त पाण जॾहिं भक्ति या पाठ आदि कुझु बि करूं था, या सम्झो 2 मिंट ई भॻवान खे यादि था करूं, त उहो पाण पंहिंजो मन हुन में ॾाढो सुठी तरीक़े सां कमु कंदो। छो जी मन खे कुझु खपे, कोई संबंध खपे, कुझु अहिड़ी ॻाल्हि खपे जंहिंसां हुन कम सां हुनखे फ़ाइदो थो मिले। त हाणे पाण खे छा करिणो, जॾहिं बि पाण भक्ति आदि करूं था, पूजा पाठ करूं था, त पहिरियों मन खे इहो ॿुधायो कि हाणे मां पंहिंजे आत्मा खे शक्तिशाली ठाहिण लाइ, शरीर में जेकी आत्मा वेठी आहे न, त हुन आत्मा खे मूंखे सुठा सुठा वचन पढ़ी करे हुन आत्मा खे भोजन ॾियणो आहे, हुन आत्मा में शक्ति भरणी आहे, हुन आत्मा खे पंहिंजे पीउ सां मिलाइणो आहे। कंहिंखे? परमात्मा सां। भई पाण पंहिंजे आत्मा में जेका वीचार था हलनि उहो मूंखे पंहिंजे परमात्मा पीउ खे ॿुधाइणो आहे। त हिन करे मां हाणे इहा हिन समय ते वियां थी ऐं एतिरो समय मां भॻवान खे ॾियां थी। इन समय में मूंखे छा करिणो आहे, पंहिंजे मन जी सभु ॻाल्हियूं परमात्मा बाप खे ॿुधाइणियूं आहिनि, उन्हनि खां शक्ति पंहिंजे अंदरि धारण करणी आहे, उन्हनि जे बारे में थोरा सा महिमा जो शब्द ॻाइणा आहिनि। जो बि पाण पाठ आदि कंदा आहियूं हुन में छा हूंदो आहे, भॻवान जे बारे में महिमा ई लिखियलु हूंदी आहे, उन्हनि जे बारे में लिखियलु हूंदो आहे, उन्हनि जे बारे में मां सुठो सुठो पढ़ां थी, जंहिंसां मुंहिंजे मन में सुठा वीचार ईंदा। त जॾहिं पाण आत्मा खे ॼाणंदासीं ऐं आत्मा जे महत्व खे ॼाणंदासीं, भई आत्मा खे शक्तिशाली ठाहिण लाइ मूंखे इहा भक्ति आदि करणी आहे, त पंहिंजो मन हुन में ज़रूरु लॻंदो। तव्हां इहो करे ॾिसजो। ऐं ॿियो हूंदो आहे भई हा, आख़िर भक्ति में
मां जैसां जंहिंजी बि गुरु आदि संतन जी की याद थी करां या कहिड़ी बि देवी देवता खे थी याद करां, इहे मां छो थी करां, इन्हनि सां मुंहिंजो संबंध छा आहे? मूंखे पहिरियों ॻाल्हि हूंदी आहे संबंध, पोइ हिन संबंध सां मूंखे प्राप्ति छा आहे कि हाणे मां अगरि हिन संबंध सां हिन देव देवी खे यादि थी करां या गुरु आदि खे यादि थी करां त मूंखे हिन सां प्राप्ति छा थी थिए अंदरि आत्मा खे? जीअं पाण सम्झो की शॉपिंग करे अंदरि ख़ुशी मिलंदी आहे, ख़ुशि थींदा आहिनि। कंहिं चईंदा न शॉपिंग करणु हिनखे शौक़ु अथसि, सुठो लॻंदो अथसि, इनखे इहो ठाहिणु सुठो लॻंदो अथसि, इनखे इहो खाइणु सुठो लॻंदो आहे, इहो खाइण सां शरीर में ईअं थींदो हूअं थींदो, त फटाफट उहो कमु करणु लॻी वेंदा आहिनि न, छो जे शरीर खे प्राप्ति थी थिए। उहे आत्मा खे इहे सभु पाठ पूजा या जेका बि पाण कंदा आहियूं इन सां आत्मा खे प्राप्ति छा थी थिए? उहा जॾहिं आत्मा पाण मनुष्य आत्मा सम्झंदी त उनजो उहो जेको भक्ति जो समय अथसि न उहो ॾाढो वैल्यूएबल थी वेंदो। भई उहो हुन 15-20 मिंट या अधु कलाक या कलाक जेको बि तव्हां वियो था उहो समय बि हुनजे जीवन में ॾाढो अहम थी वेंदो। जीअं माण्हू निंड करणु ज़रूरी सम्झंदा आहिनि, रोटी खाइणु ज़रूरी सम्झंदा आहिनि, ईअं ई आत्मा खे जॾहिं उहो थोरो समय बि जो पाण ॾींदा आहियूं उन समय जी जॾहिं वैल्यू कॾहिं पतो लॻंदी जॾहिं पाण खे संबंध पतो हूंदो उन भॻवान या गुरू या जंहिंसां जेके बि तव्हां पूजदा आहियो उन सां प्राप्ति छा थी थिए। पोइ ॿी ॻाल्हि हूंदी आहे पाण खे जॾहिं बि पाठ था करूं या कुझु पढ़ंदा आहियूं त पाण उनजो अर्थ कढूं। भई जॾहिं पाण कुझु पढ़ूं था न बसि इहो ई न पढ़ूं कि भई हाणे मूंखे इहो पूरो पुस्तक पूरो पढ़णो आहे, बसि ईअं न, जेको बि तव्हां पढ़ो था हुनजो अर्थ अगरि मन में सोचंदव कि अच्छा हिन जो मतिलबु हीअं आहे, हिन सां हीअं थींदो, त ॾिसो तव्हांजो मन पोइ हुन में लॻंदो। मन खे छा खपे? अर्थ बि न हूंदो न त मन उन ई ॻाल्हियुनि खे सोचंदो जेकी जंहिंमें हुनजी बुद्धि हले, छो जी मन और बुद्धि अर्थ सम्झ में नथो अचे न। मन ऐं बुद्धि ॿई गॾु कमु कंदा आहिनि। भई पाण पढ़ूं था, हाणे मन हुन में वीचार ई नथो करे छो जी हुनखे सम्झ में नथो अचे त बुद्धि बि कीअं कमु कंदी? भई बुद्धि त इहो ई चवंदी आहे न भई इहो हिन जो अर्थ हीअं आहे, हिन जो अर्थ हीअं आहे। मन पहिरियों सोचंदो आहे, पोइ बुद्धि हुनखे सही निर्णय ॾींदी आहे कि न हिन जो अर्थ इहो सही आहे, हिन जो अर्थ हीअं सही आहे। जॾहिं सम्झ में ई नथो अचे त मन वीचार ई नथो करे त बुद्धि बि ॿियो किथे थी भटके त मन बि ॿियो किथे थो भटके। ठीकु आहे। हाँ, सम्झण सां ॿियो पहिरियों त आहे संबंध कि भई हिन गुरु या देवी देवताउनि सां मुंहिंजो छा संबंध आहे आत्मा जो, पोइ हुन सां प्राप्ति छा थी थिए। पोइ टियों आहे कि हुनखे सम्झी करे पाण अंदरि धारण करो। हाँ, ठीकु आहे। थैंक यू।